अहम ख़बर आहे वॾी वज़ारत हेठि सिंध काबीना जो इजलास थियो आहे जंहिंमें अहम मंज़ूरियूं ॾिनियूं वयूं आहिनि। काबीना शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न में हद दख़लनि जे ख़ात्मे लाइ ट्रिब्यूनल क़ाइमु करण जी मंज़ूरी ॾिनी आहे, जॾहिं त कराची में मेगा क़ब्रिस्तान लाइ मलीर जी देह मीठा घर में 500 एकड़ ज़मीन मुख़्तस करण जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। एराज़ी मकानी खाते हवाले कई वेंदी, जॾहिं त काबीना पारां सिंध इलेक्ट्रिक पावर रेगुलेटरी अथॉरिटी खे फ़ाल करण जो फ़ैसिलो कंदे फैसल मलिक खे मेंबर फाइनेंस एंड पॉलिसी मुक़ररु करण जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। सिंध काबीना पीपल्स मोटरसाइकिल फ्यूल सब्सिडी प्रोग्राम में 31 मई ताईं वाध करे छॾी आहे। काबीना पारां मोटरसाइकिल कैब सर्विसिस लाइ सेल्स टैक्स 5% में घटिताई 2% करण जो ऐलान करे छॾियो आहे। अहम ख़बर आहे वॾे वज़ीरत हेठि सिंध काबीना जो इजलास थियो आहे, जंहिंमें अहम मंज़ूरियूं ॾिनियूं वयूं आहिनि। काबीना शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न में हद दख़लनि जे ख़ात्मे लाइ ट्रिब्यूनल क़ाइमु करण जी मंज़ूरी ॾिनी आहे, जॾहिं त कराची में मेगा क़ब्रिस्तान लाइ मलीर जे देह मीठा घर में 500 एकड़ ज़मीन मुख़्तस करण जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। एराज़ी मकानी खाते हवाले कई वेंदी।